तव्हांजा सभिनी जा फोटो ईंदा पुलिस तुंहिंजे थाणे में वेठो आहीं थाणे ते जेको मौजूदु आहे न माण्हू उहो ड्यूटी कया कानून जो वज़ीर मां रहियो तुं न रही मां ॿुधाए थो छॾियां तव्हां रिकॉर्ड पे तव्हां चओ था त मुंहिंजी ड्यूटी न ठीकु आहे इम्तियाज़ अली एएसआई चए थो त मां इहो न वठंदुसि न सर मूंखे एसएचओ पाण मालिक आहे सर अचे पियो थो चए थो त मां रस्ते में आहियां भले न कनि इहे 154 त मुंहिंजो राइट आहे नथा कनि सीआरपीसी एफआईआर बुक में दाख़िल नथा कनि त हीअ सम्झनि था त शायदि ॿियो को फोरम मूं वटि कोन्हे ॿियो फोरम मूं वटि सेशन कोर्ट वटि आहे 22A B जी मां वञी उते दरख़्वास्त कंदुसि मजबूरनि जेकॾहिं हिते हुकुमरान पार्टी जे हिकिड़े सीनियर पार्टी लीडर्स आहिनि जो रवैयो एसपी जो ऐं एसएचओ जो हिते पुलिस अमलदारनि जो इहो आहे त इन माना त आम ग़रीब माण्हू सां कहिड़ो इंसाफ़ कंदा हूंदा हीअ सभु हिननि जी त हीअ क्रिमिनल एक्टिविटी आहे जेकॾहिं कोर्ट में वञिजे त हिननि जे मथां क्रिमिनल केस दाख़िल थी सघे थो एतिरियूं मोटरसाइकिलूं चोरियूं थियूं आहिनि पुरियूं थियूं आहिनि हिते केरु चवण वारो कोन्हे कोई हुनखे ॿुधाइण वारो कोन्हे चीफ मिनिस्टर साहिब खे नोटिस वठणु खपे न चीफ मिनिस्टर साहिब जेकॾहिं सम्झे थो त असांजो पाड़ेसरी आहे ऐं मां उन वक़्त में सीनियर मिनिस्टर रहियो आहियां हुननि खे घटि सोचणु खपे मूं हुनखे मैसेज बि कयो आहे उनजो मैसेज जो जवाबु हुन कोन ॾिनो मां IG खे चयो IG चयो बिल्कुलु कयूं था हुनजी बि केरु कोन थो ॿुधे माना त IG जो बि हिते अथॉरिटी न आहे हुनजी रिट बि ख़तमु थी SP हुनजी ॿुधे कोन थो SHO हुनजी ॿुधे कोन थो सूबे में अमन क़ाइमु कीअं थींदो